अब औरतें जो यो दज्जाल निकतो अच्छा चाय इधर यहाँ तो रोड वाला औरतें जे भी हो इजराइल जी भेण पई वने असा असा मस्जिद में वेंदा आहियूं टिन कम लाइ या सुम्हण या मोबाइल चार्ज करण या पेट में गुड़ गुड़ थींदन हिन मुझे वाइज के समझो इहो कम हलियो त मां सुबुह 5 बजे ताईं वाइज कंदुसि ने खबर है त ये मोबाइल इजी लोड का सवा न ॻाल्हाईंदो दुआ कयो अल्लाह फ़कीर जो ख़ैर क़बूल करे अल्लाह हाँ हिकिड़े इमरान खान जे चमचे तकीर कई त कायनात में अल्लाह का पोइ इज़त इमरान खान जी चौलानत थई चौलानत थई चौलानत थई फिरड़ी वारा छड़ो लानत चौला खलानत थई कुरान जा दो जे कुरान तो जे वलिल्लाहि इज्जत वली रसूलिही वलिल मुमिनीन पहिरियों नंबर इज्जत रब जी आ कायनात में पो मिठे मोहम्मद जी आ पर इन मामले जो नोटिस भी आलमन वठो खुदा जो कसम ये के ता वोट दींदा आयो न माट कयो बेटा जड़ो वात के एलसी लगल थन मौला फजल रहमान जो बचड़ो उठी बिठो असद महमूद तहरीक इल्तिवा पेश कई स्पीकर के चें लगाम दे न कुत्ते के मुल्क मुसलमानन जो अल्लाह के जात जी तोहीन तो करे स्पीकर जो मथो आ नमाज जो टाइम मुल्ला विंदा नमाज ते इजलास ही तो क्या मुल्तवी मुल्लन जो नमाज अच्छा जी जो सब कमाई ते थींदे जे मगरिब थी लाउड त लगा पिया कनन में हथ विझी अल्लाहु अकबर स्पीकर जो मरी वियुसि अज त भेणा मुल्लन असेंबली के मस्जिद बनाए छॾियो झल दब ये भला लाड़काणो रोड आहे मैन लेना हूं गाड़ियों ईंदे ही कोन जलसो थींदो न शैतान सभिनि खे हेॾे वठी हलो लोड़ो कयो अल्लाह महाराज तो उन ॾींहुं हांगकांग में प्रेस कॉन्फ्रेंस कई न इमरान खान तू पियो चई त मां वज़ीर आज़म हाउस खे यूनिवर्सिटी बणाईंदुमि जमीयत वारनि त क़ौमी असेंबली खे मस्जिद बणाए छॾियो अथई इदरीस जलसन जो सिंगार था राजा जो सुभान अल्लाह पर तहांखे वरी इहो मानीअ में भी महांगो खुदा जो कसम तबलीग जमायत वारा कामिल अथव गश्त करे मिनथूं करे चायूं प्यारे बिस्कुट खाराए भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है ये वरी उन्हनि सां भी धांधली कंदा तुम चलो हम आते हैं हराम जो 8 ॾींहं वरी मस्जिद में लड़े असांजे हिकिड़े बुजुर्ग खां हिकिड़ो हमरा शीशो पढ़ाइण आयो चई शीशो पढ़ी दे चई तव्हांजी नज़र आहे तुंहिंजी नज़र आहे शीशे में मुंहिंजी नज़र आहे तुम्हारे खीसे में भई मोहताज जेके हथ पियो ॾेखारे न हिनखे तूं 10 रुपया ॾींदे पोइ नास वठंदो तोखे क़िस्मत पियो ॿुधाए जॾहिं पंहिंजो हथ ॾिसंदा घणा साल पिन अल्लाह हिदायत असा मोला जा चवंदा फलाणो सुधरंदो ई कोन किस्मत पिणे लिखी त अल्लाह बरकत रे मौला तारिक जमील साहब जी उम्र में मौला तारिक जमील जा बयान ॿुधी अलाए केतिरा शराबी चोर डाकू लुटेरा क्रिकेट गायरा मौला तारिक जमील जा बयान ॿुधी चेहरे ते सुन्नत मथे ते पटको फर्ज नमाज त पढ़न था पर तहज्जुद मां भी हथ नथा कढा لا إله إلا الله